अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन उज़वियाती तौर ते पंहिंजे समाज समेटियल हूंदो आहे जेको पंहिंजे फ़िक्र में पंहिंजे समाज जी अकासी कंदड़ हूंदो आहे जेको पीढ़ल तबक़नि ऐं मज़लूम क़ौमुनि जो तर्जुमान हूंदो आहे जेको समाज जी उन्हनि समूरनि शिकिलुनि ते नज़र रखंदो आहे उन्हनि ते ॻाल्हि ॿोल कंदो आहे ऐं उन्हनि मसइलनि जी उपटार करण सां गॾोगॾु उन्हनि जो हल ॾींदो आहे ऐं अहिड़े स्कॉलर खे आलिम खे मुफ़क्किर खे न सिर्फ़ पंहिंजे दौर जो समाजी साइंसदान हो पर हू अॼु जे दौर जो समाजी साइंसदान आहे उहो उन करे त का न का तख़लीक़ जेका आहे उनजी का न का उमिरि हूंदी आहे त हू हिकिड़े मख़सूस अरसे या उमिरि खां पोइ उहा अदब या उहा तख़लीक़ पंहिंजी अहमियत विञाए वेंदी आहे ऐं उहे पंहिंजे दौर खां अॻु जी तहरीर त हूंदी आहे पर मुस्तक़बिल जी तहरीर न हूंदी आहे पर लतीफ़ साईं जो समूरो फ़िक्र जेकॾहिं असां गौर सां पढ़ूं त लतीफ़ साईं जो समूरो फ़िक्र जहिड़ी रीति कल्ह अहमियत जोॻो हो ऐं सम्झां थो उन खां वधीक अॼु जे दौर जी हालतुनि में बि अहमियत जोॻो आहे के फ़िक्र अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते तारीख़ पंहिंजी मोहर सबत करे छॾींदी आहे ऐं उहे न सिर्फ़ अॼु जे दौर में पर ईंदड़ मुस्तक़बिल जे दौर लाइ अहमियत जोॻा बणिजी वेंदा आहिनि ऐं लतीफ़ जो फ़िक्र असांखे ईअं ई ॿुधाए थो छो त लतीफ़ साईं जंहिं दौर में पैदा थियो उन दौर जूं हालतूं सियासी समाजी हालतूं इक़्तिसादी हालतूं ऐं अॼु जे दौर जूं सियासी समाजी ऐं इक़्तिसादी हालतूं जेकॾहिं असां गौर सां ॾिसूं त उन में हिकु जहिड़ा ई थोरी महसूसु थिए थी हा इहा अलॻि ॻाल्हि आहे त उन दौर जी हालतुनि अॼु जी हालतुनि में हिकिड़ो फ़र्क़ु ज़रूरु आहे पर उन जे बावजूदि बि उन जूं बुनियादी जेके ख़ामियूं ख़राबियूं या ॻाल्हियूं साॻियूं आहिनि मिसाल तौर ते लतीफ़ साईं जो जनमु 1699 ईस्वी में थिए थो उन वक़्तु सिंध मुग़लनि जी कॉलोनी बणियल आहे यानी मुग़ल साम्राज हिन ख़िते ते क़ाबिज़ आहे ऐं सिंध उन जी ॾन भरू कॉलोनी आहे बेशकियत आहे ऐं वफ़ाक़ी सतह ते सिंध उन जो हिकिड़ो यूनिट आहे हिसो आहे ऐं उहे मुक़ररु थियनि था गवर्नर ऐं उहे अची हिते हुकुमरानी हलाइनि था ऐं मक़ामी सतह ते करोड़ा हाकिम आहिनि जिनकी इब्तिदा म्यांवाल तहरीक की सूरत में थे थी म्यांवाल तहरीक सिंध की आज़ादी पसंद तहरीक हुई जिन मुग़लन के खिलाफ बगावत कई आज़ादी की वेड़ कई शहादतूं माणियूं म्यां आदम शाह कलोड़ो हुजे म्यां शाहुल मोहम्मद कलोड़ो हुजे या म्यां दीन मोहम्मद कलोड़ो हुजे या म्यां नसीर मोहम्मद कलोड़ो जी शहादत त कोन माणी पर हुन अज़त गाऊं ऐं जेल खाना कैद खाना जेके हुन काटिया पर अॻियां हली म्यां यार मोहम्मद कलोड़े जी मसलती पॉलिसियुनि खां पोइ उहा साॻी म्यांवाल तहरीक जो किरदार जेको आहे उहो अॼु जी पीपुल्स पार्टी जी हुकूमत जहिड़ो थी उहा अवाम दोस्त इनकलाबी जमायत मां फिरी करे हिकु जागीरदार फ्यूडल साइकी वारी अहिड़ी जमायत बणिजी वई जेका मक़ामी माण्हुनि जे लाइ अज़ाब जो सबबु बणिजी वई ऐं वफ़ाक़ जे लाइ सहूलियतकार जो किरदारु अदा कंदी वई उन जो मिसाल इहो त जॾहिं मुग़लनि जी आपेशाही जो ज़ोर इंतिहा दर्जे ते पहुतो सिंध जो हारी पोरित मज़दूर नंढो वापारी इस्तेहसाल जो शिकार थियो ऐं अजाया टैक्स यानी ॾंड उन वक़्तु जेको मढ़ियो वियो उन जे ख़िलाफ़ सिंध जे अंदरि हिकु मज़बूत तहरीक पैदा थी जेका तहरीक पंहिंजे जोहर में क़ौमी तहरीक हुई पंहिंजे जोहर में तबक़ाती तहरीक हुई उहा तहरीक शहीद शाह इनायत झोंक वारी इनकलाबी तहरीक हुई जे इहो नारो ॾिनो जो खेड़े सो खाए ही धरती ख़ुदा जी आहे जेको माण्हू हिनखे महिनत करे खेड़े थो उनजो वारिस ऐं मालिक उहो आहे ऐं उन जे ज़रिए हुन अहिड़ो हिकिड़ो कम्यून जोड़ियो जंहिं तहत गॾियल पोरे जो तस्वर पैदा थियो ऐं समूरा माण्हू पाण में मिली जुली
गॾियल पोरियो करे ऐं पोइ हुनजी बराबरी जे बुनियाद ते वंड विछ करे गुज़र सफ़र कंदा हुआ, जंहिंजो असर इहो थियो त उहे जेके हारी वॾेरनि जा ग़ुलाम बणियल हुआ, जिते हुननि जो वधीक इस्तेहसाल थिए पियो, पर हिन कानून सिस्टम जो हिसो थी करे हुननि जूं समूरियूं ज़रूरतूं पूरियूं थियूं ऐं उहे ख़ुशहाल थींदा पिया। उन जे करे उन वक़्तु जेको हारी तबिको हो, मज़दूर तबिको, पोरे तबिको हो, उन वक़्त जे वॾेरे जागीरदार मीर पीर ऐं मुले ऐं हुक्मरान जी ज़मीन ते पोरियो करण खां इनकार कयो ऐं शाहनाए जी तहरीक जो हिसो बणिजी विया। जेका तहरीक हुक्मराननि जे लाइ मथे जो सूर बणिजी वई, उन तहरीक हुक्मराननि खे धोॾे छॾियो, न सिर्फ़ हुक्मराननि खे धोॾे छॾियो, पर उन वक़्त जे जागीरदार पीर मीर मुल्क खे धोड़े छॾियो। यादि रखो त स्टेट जा इहे आलाकार हूंदा आहिनि जेके स्टेट खे तहफ़ुज़ ॾींदा आहिनि ऐं स्टेट सां गॾिजी बीह करे माण्हुनि जो इस्तेहसाल करे स्टेट जेका साम्राजी स्टेट आहे उनखे क़ाइम रखंदा आहिनि। पोइ उहो वॾेरो आहे, जागीरदार आहे, पीर आहे, मुलो आहे। उन वक़्तु अब्दुल वासे शाह जहिड़ो जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सोट हो ऐं शाह करीम बुलड़ी वारे जो गादी नशीन हो, उहो बि मुग़लनि जो दरबारी बणियल हो ऐं उहो शाह इनायत जो मुखालिफ़ हो। ठटे में नवाब आज़म ख़ान सां गॾु हुनजी कुर्सी लॻंदी हुई। उन वक़्तु नूर मोहम्मद वली जो हमल जत जहिड़ा ज़मींदार, मीर शहदाद टालपुर जहिड़ा ज़मींदार जेके आहिनि उहे बि शाह इनायत जी तहरीक जा मुखालिफ़ थिया, जिन पहिरें मरहले में लतीफ़ साईं जी दौर जूं सियासी हालतूं थो ॿुधायां त जीअं असां लतीफ़ साईं जे फ़िक्र खे सम्झी सघूं ऐं उन जे फ़िक्र जी उन वक़्त में कहिड़ी अफ़ादत या अहमियत हुई, अॼु जे दौर में उनजी कहिड़ी अफ़ादत अहमियत आहे। ऐं लाज़मी आहे कि हिकिड़े कलाकार, हिकिड़े फ़नकार, हिकिड़े आर्टिस्ट, हिकिड़े लेखक ऐं मोहक़क़ जी तख़लीक़ में उन दौर जी सियासी, समाजी ऐं इक़्तिसादी हालतुनि जो असरु थिए थो। हू उन खां मुतासिर थिए थो ऐं उन खां पोइ हू जेको पंहिंजी तख़लीक़ करे थो उन में उनजो इज़हार करे थो। इहो ई सबबु हो जो लतीफ़ साईं जे दौर में हिकु पासे मुग़ल इस्टेब्लिशमेंट जा कलूर हुआ, मज़हबी इंतहा पसंदी पंहिंजे उरूज ते हुई, छो त लतीफ़ साईं जो जनम 1699 में थिए थो। 1699 खां 1700 ताईं औरंगज़ेब आलमगीर जहिड़ो हिकिड़ो वहशी सिफ़त इंतहा पसंद जागीरदारी नक्शात जो क़ाइल हो, साम्राजी हुक्मरान हो, जंहिं न सिर्फ़ सॼे हिंदुस्तान जे अंदरि क़त्लो गारत कराई, पंहिंजे भाउ ऐं ख़ानदान खे हुन बख़्श न कयो, सूफ़ी सिफ़त माण्हू दारा खे हुन क़त्ल कराए छॾियो। उन खां अलावा सिंध जे अंदरि उहे समूरियूं पॉलिसियूं साॻियूं लागू थियूं, जंहिंजो असर लतीफ़ जी ज़िंदगी ते, सिंध जे समाज ते थियो। सिंध जो माण्हू जेको पुरअमन ऐं रवादार हो, उन में फ़िरक़े परस्ती, उन में मज़हबी मुनाफ़रत पैदा करण जी कोशिश कई वई। जीअं माज़ी में अरबन जे अचण खां पोइ उहा शइ पैदा थी, या उन खां पोइ मीरा मोहम्मद जौनपुरी जी सूरत में सिंध में तफ़रक़ेबाज़ी ऐं मुनाफ़रतबाज़ी पैदा थी, जिन जो मुक़ाबिलो जेको आहे मखदूम बिलावल ऐं दुल हैदर ख़ान, शाह हैदर सनाई, अब्दुल रज़ाक लकियारी कयो। त अहिड़ी रीति मुग़ल आपेशाही ऐं मज़हबी इंतहा पसंदी ऐं जागीरदारी जी जेका मुखालफ़त आहे उन सां जेको झेड़ो अटकायो फ़िक्री नज़राती बुनियादनि ते ऐं अमली बुनियादनि ते, उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह इनायत जोक वारे ऐं मुइन ठटवी, ही टे पंहिंजे वक़्त जा उहे आलिम हुआ। तारीख़ ॿुधाए थी, तारीख़ी रिवायतूं ऐं हवाला ॿुधाइनि था त हुननि जो हिक ॿिए में तमामु गहरो तालुक़ु हो। मुइन ठटवी, शाह इनायत ऐं शाह अब्दुल लतीफ़ वहदतुल वजूद जे फ़िक्र जा दाई ऐं मुबल्लिग़ ऐं मुफ़क्किर हुआ। वहदतुल वजूद तसव्वुफ़ जे अंदरि हिकिड़ो अहिड़ो स्कूल ऑफ थॉट आहे जंहिं मुताबिक़ ख़ुदा ऐं उनजी तख़लीक़ उहो हिकु आहे, तसव्वुर हिकु, यानी हिकिड़ाई या वहदत जो जेको तसव्वुर आहे, वहदतुल वजूद जो बुनियादी नुक़्तो आहे। उन करे ई जेके वहदतुल वजूद सूफ़ी आहिनि उहे हमोस जो नारो हणंदा आहिनि, यानी आऊं हक़ आहियां, आऊं सच आहियां, आऊं हू आहियां।
असल हू आया छो जो हू मुकम्मल आहे कुल आहे असां जुज़ आहियूं ऐं उनजो इज़हार मुइन ठटवी के फ़लसफ़े में मिले थो लतीफ़ के फ़लसफ़े में मिले थो त वहदत तां कसरत थी कसरत वहदत कुल हक़ हक़ीक़ी हिकिड़ो वाई बी मभुल हू हुला तो हुल बिला सदो सॾे हक़ीक़त में उहा वहदत आहे ऐं ही सॼी काइनात उनजी कसरत आहे पर इन भेट खे जेकॾहिं असां अॼु जी जदीद साइंटिफिक मटीरियलिज़म जे बुनियाद ते डायलेक्टिकल मटीरियलिज़म जे बुनियाद ते ॾिसूं त साइंटिफिक थियरी जेका आहे उहा बि जुज़ मां कुल जो तसवर वारो जेको नुक़्तो आहे उहो असांखे मिले थो त लतीफ़ उन दौर में वहदतुल वजूद जो उहो बुनियाद उन ते रखे थो छो जो वहदतुल वजूद जो जेको फ़लसफ़ो आहे उनजी इब्तिदा ऐं जनम भूमि सिंध आहे आम तौर ते इहो तसवर कयो वेंदो आहे त वहदतुल वजूद फ़लसफ़े जो जेको बानी आहे उहो इब्न अरबी आहे पर इब्न अरबी पंहिंजे आतम कथा में लिखियो आहे त मुंहिंजो उस्ताद सिंधी हो जंहिंजो नालो बूल अली सिंधी आहे उन करे मूं जेको इहो फ़लसफ़ो आहे उहो सिंध मां सिखियो आहे ऐं तव्हां जेकॾहिं उनजी गहराई में वेंदव त वहदतुल वजूद फ़लसफ़े जूं जेके रूट्स आहिनि पाड़ू आहिनि उहे वैदिक फ़िलासफ़ी में वेंदियूं यानी वैदिक फिलासफी ऐं वहदतुल वजूद जो नज़रियो बुनियादी तौर ते साॻियो आहे सिर्फ़ु टर्मिनोलॉजी जो फ़र्क़ु आहे वहदतुल वजूद में इस्लामिक टर्मिनोलॉजी आहे अरबिक वर्ब आहिनि ऐं हू जेका आहे उहा हिंदी टर्मिनोलॉजी ऐं संस्कृत जी टर्मिनोलॉजी ते बीठी आहे बाक़ी हुनजो कॉन्सेप्ट जेको आहे उहो बुनियाद साॻियो आहे त शाह इनायत शाह लतीफ़ ऐं मुइन ठटवी उन फ़िक्र जा दाई हुआ उन दौर में करोड़ा जॾहिं ॾंड भरू वाक़िफ़ थिया त अधु सिंध उन्हनि खे मिली अधु मुग़ल हलाइनि पिया छो जो मर्कज़ी सतह ते मुग़ल कमज़ोर थिया हुआ उनजे करे हुननि अधु हुकूमत जेको आहे करोड़नि खे ॾिनी ऐं करोड़नि सिंध दोस्ती जो किरदारु अदा करणु छॾे सिंध दुश्मनी जो किरदारु अदा कयो आम माण्हुनि खे ईज़ाइण ऐं रंजाइणु शुरू कयो ऐं शाह इनायत जहिड़ी इनकलाबी तहरीक खे कुचलण जे लाइ हुननि हथकंडा इस्तेमालु कया ऐं पहिरीं झड़प में शाह इनायत जा 30 खां 40 जे लॻभॻि तारीख़ में अचे थो त हारी शहीद थिया उहे इनकलाबी शहीद थिया जिन जो केस दहली दरबार में शाह इनायत उन्हनि जे वारसनि जे ज़रिए विढ़ो ऐं उहो केस खटियो शाह इनायत जा सिफ़ारती तालुकात बि ॾाढा मज़बूत हुआ उनजे बुनियाद ते उहो केस खटे खूने बहा जी तौर ते उन्हनि खे वधीक ज़मीनूं मिलियूं जेके हुन कानून सिस्टम जो हिसो करे छॾियूं ऐं वधीक हारी जेके आहिनि वॾेरनि जी ज़मीदारनि जूं ज़मीनूं छॾे उन कानून जो हिसो थिया जंहिं ते अञा वधीक हुकुमराननि खे ऐं उतां जे वॾेरनि खे जागीरदारनि खे मुलनि खे तकलीफ़ पहुती ऐं हुननि खान नवाब खान आज़म खे शिकायतूं ॾेई करे मथां परवानो हासिल करे शाह इनायत जे ख़िलाफ़ वेड़ जंग करण जो इरादो कयो ऐं उन जंग में मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं फ़ौजूं घुराए करोड़नि जी फ़ौज सां गॾु मक़ामी वॾेरनि जी फ़ौजुनि सां गॾु सांदह 4 महीना बीरापुर झोक ते कड़ो चाढ़े ऐं उहा जंग थी आहे उनखे शाह इनायत वॾी हिकमत अमली सां किले बंदि थी करे खायूं खोटराए उन में पाणी भराए ऐं गोलीबार छापामार ज़रिए हुननि खे चोटूं ॾींदो रहियो शिकस्तूं ॾींदो रहियो 4 महीननि ताईं ॿिन्ही पासे नुक़सानु थियो वॾो नुक़सानु जेको आहे उहो मुग़ल फ़ौज जो ऐं करोड़नि जो थियो उन खां पोइ हू धोखे सां मीर शहजाद तालपुर जेको मुंहिंजे ख़्याल में शाह इनायत जो यादि सालो आहे या भेणी वियो उहो मोहम्मद खान कलोड़ो जेको ॿिया नूर मोहम्मद जो भाउ यार मोहम्मद जो पुटु हो ऐं कुझु ॿिया मोज़िज़ अच्छा झंडा ऐं क़ुर मजीद खणी करे ॻाल्हियूं करण विया जंग बंदी लाइ ऐं शाह लतीफ़ खे शाह इनायत खे घुराए धोखे सां ॻाल्हियुनि जे बहाने उनजो सिर कलम करण जो हुकुम ॾिनो वियो ऐं उन वक़्तु आख़िरी जेको नवाब खान आज़म ऐं उन्हनि जे मुलनि सां हुनजी जेका बहस थी आहे उन बहस में शाह इनायत उन्हनि खे शिकस्त ॾिनी आहे पर उन जे बावजूदि शाह इनायत जे सर कलम करण जो हुननि फ़ैसिलो करे हुकुम ॾिनो उन वक़्तु शाह इनायत सरमद शहीद जो हिकिड़ो फारसी बेत पढ़ियो त सरे दर कदम यार फिदा शुच बजा शुद सरे दर कदम यार फिदा शुच बजा शुद एने बारे गिरा बूदे अदा शुच बजा शुद सिर यार जे कदमनि ते फिदा थियो त सुठो थियो इहो कंधे ते वॾो बार हो अदा थियो त सुठो थियो ऐं हू मुल्क ते हुन शहादत माणी हाणे अचूं था त लतीफ़ साईं
जे दौर में जॾहिं शाहना जी शहादत जो वाक़ियो थिए थो 1718 में त लतीफ़ साईं जी फूह जवानी आहे 29-28 साल लतीफ़ साईं जी उमिरि आहे। आमतौर ते असांजी सोसाइटी में हिकिड़ो वॾो बहस विच में छिड़ियो, चङनि पढ़ियल लिखियल माण्हुनि चयो त बाबा लतीफ़ साईं हेॾी वरी तहरीक इनकलाबी तहरीक जो पंहिंजी शाइरी में ज़िक्र ई न कयो आहे, शाहना ते लिखियो ई कोन अथई, ऐं उहो दरबारी शाइर हो, मुगलनि जो दरबारी शाइर हो, कलोड़नि जो दरबारी शाइर हो, उहो इनकलाबी शाइर आहे ई कोन। इहो रियासत नैरेटिव लाथो त जीअं सिंध जो माण्हू जेको आहे उहो लतीफ़ खां बाग़ी थिए, लतीफ़ खां परभरो थिए ऐं लतीफ़ खे न पढ़े, छो जो रियासत खे ख़ौफ़ हो त लतीफ़ जे फ़लसफ़े खे जेकॾहिं सिंध जे माण्हुनि पढ़ियो सम्झो त रियासत लाइ ख़तरो बणिजी वेंदो। उन करे रियासत इहो नैरेटिव वक़्त ते लाहींदी रही आहे, पर सिंध जा अहिड़ा स्कॉलर मौजूद आहिनि जिन मुदल्लिल अंदाज़ सां लतीफ़ जे फ़िक्र जी तशरीह कई आहे, जिनमें साईं जीएम सैद उहो पहिरियों माण्हू आहे जंहिं पैगाम लतीफ़ जहिड़ो किताब लिखी करे असांखे ॿुधायो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो क़ौमी शाइर आहे, सिंध जो इनकलाबी ऐं मज़ामती शाइर आहे। हू हिकिड़ो पुट ॾींदड़ पीर न आहे, ख़ाली बुज़ुर्ग न आहे, पर हू सिंध जो वतन दोस्त इनकलाबी ऐं क़ौमी शाइर आहे। एस्टे सोरले जेको अंग्रेज़ दौर जो मैजिस्ट्रेट आहे, उनजो वाक़ियो ॾाढो दिलचस्प आहे। जेठमल परसराम सिंध जो तमामु वॾो नाले वारो दानिश्वर आहे, अदीब आहे। उन हिंदवासी अख़बार में अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जेका तहरीक पई हले आज़ादी जी, हुन लतीफ़ साईं जो इहो बैत छपियो त अॻियां आॾिन वटि पोयनि सिर संभाया। इन बैत ते जेठमल परसराम खे एस्टे सोरली 3 साल सज़ा ॾिनी ऐं हिंदवासी अख़बार ज़ब्त करे छॾी। पोइ हुनखे ख़बर पई त इहो बैत त हिन जो आहे ई कोन, इहो बैत त 150-200 साल उन दौर में अॻु जे शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आहे। हुनखे एॾो अरमान थियो जो हुन मैजिस्ट्रेट छॾे आयूं लतीफ़ साईं ते हुन PhD कई, मुशाहिदो कयो, तहक़ीक़ कई, शाह भिट जहिड़ो शाहकार किताब लिखी करे हुन लतीफ़ जे दौर जी सियासी समाजी हालतुनि सां गॾोगॾु लतीफ़ जो उन सियासी समाजी पसमंज़र ख़ासि तौर ते समाजी पसमंज़र ते जेको लिखियो आहे उहो कमाल जो आहे। हर नौजवान खे भिट जो शाह सिंधी में साईं अतामन भमरे तर्जुमो कयो आहे, उहो ज़रूरु पढ़णु घुरिजे। कमाल जो किताब आहे। उन दौर जी ईस्ट इंडिया कंपनी खां अॻु जूं हालतूं, ईस्ट इंडिया कंपनी जे अचण वारियूं हालतूं, लतीफ़ जे दौर जूं हालतूं ॿियूं कहिड़ियूं आहिनि। उन में एस्टे सोरले लिखे थो त बदकिस्मती इहा आहे त लतीफ़ साईं जो जेको जनम थियो आहे, उनजी जेका वफ़ात थी आहे, इन दौर में ईस्ट इंडिया कंपनी सिंध में पेर न ॼमाए सघी आहे। उन वक़्त ते बैन आहे। नतीजो तौर ते ईस्ट इंडिया कंपनी इन दौर में न हुजण जे करे अंग्रेज़नि का बि तारीख़ न लिखी आहे। उन करे तारीख़ी उन्हनि जा अंग्रेज़नि जा जेके डॉक्यूमेंट आहिनि उन में सिंध जी तारीख़ अनलभ आहे, पर लतीफ़ जी शाइरी में उहा तारीख़ मिले थी जेकॾहिं असां उनजो कहिड़ो मुतालिक़ो कयूं। उन दौर जी हालतुनि जो असांखे इदराक थिए थो। उन दौर जूं हालतूं शाह इनायत जी तहरीक सां गॾोगॾु खोड़नि में अब्दुल रहमान खोड़नि वारो जेको बुज़ुर्ग हुआ, जंहिंखे मस्जिद जे अंदरि शहीद कयो वियो 222 निमाज़ मुरीदनि समेत, इहो वाक़ियो लतीफ़ साईं जे दौर जो आहे। लतीफ़ साईं जे दौर जे अंदरि सिंध ते नादिर शाह काचार जो हमलो थिए थो, यानी धारनि जा हमला सिंध ते हुआ। उनखे अलावा सामूंडी जेके कज़ाक पोर्चुगीज़ ऐं ईस्ट इंडिया कंपनी उन पंहिंजा पेर हिन खिते जे अंदरि 17वीं सदी में रखिया। 1635 में असांजा उन्हनि जा आसार हिंदुस्तान में ऐं सिंध में असांखे नज़र अचनि था। लतीफ़ उहो हसास क़िस्म जो हिकिड़ो माण्हू हो, मुफ़क्किर हो, जंहिं समूहनि हालतुनि जो मुशाहिदो कयो ऐं इदराक रखियो। उनखां पोइ हुननि हालतुनि जो असर वरितो ऐं सिंध जे माण्हुनि खे सुजाग कयो क़ौमी ग़ुलामी जे ख़िलाफ़, यानी मुग़ल आबेशाही जे ख़िलाफ़ सां गॾोगॾु वक़्त जी उन वक़्तु जागीरदारी नफ़्सियात जे वर चढ़ियल सिंध दुश्मन, अवाम दुश्मन, कलोड़ा हुकुमरान जमायत आहे, उन जे ख़िलाफ़ हुन लिखियो ऐं माण्हुनि खे सुजाग कयो। ही जेके 7 सूरमियूं, 10 दातार या जेके ॿिया लतीफ़ जा किरदार आहिनि, जेकर गहराई सां पढ़ूं त लतीफ़ साईं उन्हनि समूरनि किरदारनि जे ज़रिए सिंध जे माण्हुनि खे सुजाग करण जो सॾु ॾिनो आहे। सिंध जे पीढ़ियल तबक़नि जो सॾु वरनायो आहे। सिंध जी मज़लूम क़ौमुनि खे उत्साह
बराबरी बदी एके जो हुन दर्स ॾिनो आहे। लतीफ़ साईं मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी कोशिश आहे तहक़ीक़ कई आहे त जेको आम तौर ते जेको बहस हले थो लतीफ़ साईं शाह इनायत ते शाइरी न कई आहे या उनजो ज़िक्र न कयो आहे, उन ते बदर अबड़े कमु कयो आहे सिंध जे शाह में, ऐं उन खां अलावा बाज़ाब्ता तौर ते उन ते कंहिं कमु न कयो आहे। थोरो घणो उनजो इशारतन ज़िक्र मिले थो यूसुफ शाहीन वटि या अनवर पीरज़ादे थोरो घणो उनजो ज़िक्र कयो आहे भिटाई किताब में, या ताज जो मुंहिंजो वालिद साहब आहे उनजो किताब आहे शाह लतीफ़ जा फ़िक्री सरचश्मा, उनमें थोरो घणो हवालाती ज़िक्र असांखे मिले थो, पर बाज़ाब्ता तौर ते उन मौज़ू ते कंहिं बि तहक़ीक़ न कई आहे मुकमिल पैराए में। सो मूं हिकिड़ी नंढड़ी कोशिश कई आहे उन ते जॾहिं सोशल मीडिया ते बहस छिड़ियो त शाह लतीफ़ जहिड़ो इनकलाबी शाइर जेको आहे उन शाह इनायत जहिड़ी हिकिड़ी इनकलाबी तहरीक ते कलम छो न खयो आहे, उनजे किरदार ते छो न आहे लिखियो। मूं उन ते जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे गहराई सां पढ़ियो त मूं ॾिठो त लतीफ़ भरियो पियो आहे शाह इनायत जी तहरीक सां, लतीफ़ भरियो पियो आहे शाह इनायत जे उन इनकलाबी तहरीक ऐं उनजे उसूल परस्ती सां। पर बदकिस्मती आहे त असांजा जेके शाइर आहिनि जिन शाह लतीफ़ ते कमु कयो आहे उन्हनि उन ते पर्दो रखी छॾियो आहे, पोइ ॼाणी वाणी या उनजे पुठियां को ॿियो सबबु आहे, छो त असां वटि हिकिड़ो वॾो मर्ज़ रहियो आहे त लतीफ़ जी हर शाइरी खे असां हरू भरू तसौफ़ ॾे ऐं मज़हब ॾे छिके विया आहियूं। बाबा लतीफ़ शाइर हो, उन ते मज़हबी असर बि आहे, हुन मज़हब जे ज़ाविये में बि बेत कया आहिनि, तसौफ़ ते बि उनजी शाइरी आहे, मिजाज़ ते बि शाइरी आहे, पर हर शाइरी खे तव्हां तसौफ़ ऐं मज़हब जो रंग ॾेई उनजी ग़लति तशरीह करे माण्हुनि खे मुंझायो था, माण्हुनि खे ग़लति रुख़ ॾेखारियो था, इहो ग़लति आहे। लतीफ़ जी मिजाज़ी शाइरी खे तव्हां खणो था बाबा इहो बि तसौफ़ ते बीठल आहे, इहा बि मज़हब ते बीठल आहे, ईअं आहे ई कोन, सिधो सवो मिजाज़ी शाइरी आहे। मूमल ऐं राणे में किथां आयो तसौफ़, किथां आई जेका मज़हबी ऐं इलाहियत, हू सिधो सवो मिजाज़ी इश्क़ ऐं मोहबत जी ॻाल्हि आहे। सुर सुहिणी जो सॼो जेको सुर आहे उहो सॼो ई समाजी उहा जेका कुदी रस्म कारोकारी वारी जेका असां वटि पेर करे ॼमी वई आहे, रोज़ था ॾियारियूं कारियूं करे कोन, उन दौर में लतीफ़ एॾो रोशन ख़्याल आहे जेका हिकु औरत बुनियादी तौर ते लतीफ़ इहो साबित कयो त इस्लाम बि इजाज़त थो ॾे त औरत पंहिंजी रज़ा सां शादी करे, उनजी रज़ा खां रज़ामंदी खां सवाइ जेका शादी आहे उहा शादी आहे ई कान, त पोइ तव्हां कीअं था सुहिणी खे या कंहिं बि औरत खे कारी जो लक़ब ॾियो जॾहिं तव्हां ज़बरदस्ती हुनजी शादी था करायो उनजी रज़ामंदी खां सवाइ। लतीफ़ उन दौर में सोहणीअ खे इश्क जी मोहबत जी ऐं कुर्बानीअ जी ऐं बग़ावत जी अलामत करे पेश थो करे। हिकिड़े पासे माइट ज़बरदस्ती हुनखे मुड़ुसु ॾम ॾियनि था, पर लतीफ़ हुन ॾम खे छॾे करे महबूब सां जॾहिं मयार सां दरिया पार करे मिलण थी वञे त लतीफ़ हुनखे इश्क जी अलामत करे पेश थो करे ॻाए थो। त हाणे असां लतीफ़ ते इल्ज़ाम हणंदा बाबा अहिड़ी माई खे ॻायो थिए, हुन करे उते उहो चवंदा न भाई इहो तसौफ़ आहे, इहो जेको आहे मेहार जेको आहे उहो अलाह आहे या घणी आहे, हीअ जेको आहे बानो आहे जेको हुन सां मिलण थो वञे, उन मां असां उहे रंग पिया कढंदा। अरे बाबा हू सिधो सो लतीफ़ इश्क जी ॻाल्हि कई आहे, चए थो इश्क सिखणो अथव, नींहं सिखणो अथव, सोहणीअ खां सिखो त सियारे सिहरात में जा घिड़ी वसंदे मींहं। अहिड़ी हालत आहे जो चङो भलो मर्द जेको जुरत न करे सियारे जी हुन सिहरात में ॿाहिरि निकिरण जी, हुनजो इश्क जी इंतिहा इहा आहे त सियारो जेको तह सियारो आहे पारो पियो वहे, उन वक़्तु वरी बरसाति बि पए, उन हालतुनि में हू घिड़ी थी पए घड़ो खणी, सियारे सिहरात में घिड़ी वसंदे मींहं, हलो त पुछूं सुहिणी जा कर ॼाणे नी जेके रातो ॾींहुं मेहारी मञे, राति ॾींहुं हुनखे मेहार मञे, इश्क जी इंतिहा इहा। पर असां उन बेत खे बि ओॾा खणी वेंदासीं। हा इहा ॻाल्हि ज़रूर आहे त लतीफ़ सुहिणी जे सुर जे अंदरि शाह इनायत खे भेटा ॾिनी आहे, ऐं इहा लफ़ाज़ी न आहे दलील सां साबित थो कयां। शाह इनायत जी शहादत ते हुन जेको सरमद शहीद जो बेत पढ़ियो फारसी जो, मूं तव्हांखे ॿुधायो लतीफ़ साईं सुहिणीअ में उन करे शाह इनायत खे भेटा ॾिनी आहे जो सुहिणी जो किरदार कंहिं क़दुरु शाह इनायत जी बग़ावत वारो किरदारु आहे। शाह इनायत वक़्त जी जाबिर हुक्मराननि जे ख़िलाफ़ बग़ावत कई, कुदर रस्मुनि जे ख़िलाफ़ बग़ावत कई, फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ बग़ावत कई, ऐं अहिड़ी रीति सुहिणी बि जेको आहे फ्यूडल साइकी जे ख़िलाफ़ बग़ावत कई, रीतु रस्मुनि जे ख़िलाफ़ बग़ावत कई। उन करे लतीफ़ उन ई साॻे सुर जे अंदरि शाह इनायत खे भेटा थो ॾे ऐं सुहिणीअ खे भेटा थो ॾे। चए थो त घिड़ी घड़ो हथ करे ॿहूं निहारे बंग, घिड़ी घड़ो हथ करे ॿहूं निहारे बंग, सर दर कदम यार फिदा शुद च बजा शुद, वसल इहो ई वंग, रात जिनी जो रंग अला से उकारी। इन बेत में सिधो सो शाह इनायत जी शहादत वारे वाक़े में शाह इनायत खे भेटा थो ॾे, ओॾां सुहिणीअ खे भेटा थो ॾे। जर थर तिख तमार
याद रखो हर दौर जो मंसूर जो है लतीफ उनके भेटा ॾिनी आहे छो जो मंसूर वक्त जे ज़ालिम जाबिर ऐं इंतहा पसंद मुल्ले ऐं उन हाकिम बगावत जो ऐलान कियो आहे उन करे लतीफ हुन मंसूर खे भेटा ॾिनी आहे त वक्त जे मंसूर शाह इनायत खे भेटा ॾिनी आहे इहो बेत शाह इनायत आहे त जर थर दिख तवार वणटिण वाई हिकिड़ी सभई शे थिया सूर्य सज़ावार हमे मंसूर हज़ार कहिड़ा चाड़ियूं चाड़िए सिधो सो शाह इनायत जी तहरीक उन खे भेटा ॾियण जी ॻाल्हि आहे सुणी जो सुर घणे पासाऊं आहे समाज जी बुरियुनि रीतुनि खां बगावत आहे इश्क जी अलामत आहे कुर्बानी जी अलामत आहे लतीफ साईं कुर्बानी जो मिसाल दोस्तीअ जो मिसाल मोहबत जो मिसाल ॿूड़नि मां थो ॾे त ॿुॾनि ॾे ॿूड़नि खे के हथ विझनि माण्हू जेको ॿुॾंदो आहे दरिया ते वाह ते त उन वाह ऐं दरिया जी कंधीअ ते के ॿूड़ा फुटल हूंदा आहिनि त हू कोशिश कंदो आहे कीअं करे किनारे ते पहुचा उन ॿूड़नि में हथ विझी सहारो बणिजी ॿाहिरि निकिरां लतीफ उन्हनि जी अकासी कई आहे ॿूड़नि मां मिसाल थो ॾे त ॿुॾनि ते ॿूड़नि खे के हथ विझनि पसियो लॼ लतीफ चए केरी खे कखनि तोणे कंधीअ कनि न त साण वञनि सीर में यानी उहे ॿूड़ा उन्हनि खां सिखो कुर्बानी छा थींदी आहे उहे ॿूड़ा तव्हांखे सहारो ॾेई तव्हांखे बचाए कपर ते पहुचाईंदा नथा पहुचाए सघनि तव्हां सां गॾु पटिजी लुड़ी था इहा आहे कुर्बानी इहा आहे मोहबत इहा आहे दोस्ती कमिटमेंट लतीफ सेखारे लतीफ चए थो त वक़्त ते दुश्मन खे सुञाणो वक़्त ते हालतुनि जो इदराक रखो वक़्त ते कदम खणो ईअं न थिए जो वक़्तु तव्हांजे हथनि मां निकिरी वञे ज़मीन तव्हांजे पेरनि जे हेठां खिसकी वञे ऐं पोइ रुॻो पिया हथोराणूं हणो दाहूं कयो मेयार वांगुरु त घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया घड़ो भॼी पियो मुंद मरी ॿुॾी वई वसीला विया हलिया ख़तम पोइ तो दाऊं करे घड़ो भॻो मुंद मुई वसीला विया तंहिंखां पोइ सुहा सुहिणीअ सॾ मेयार जा उन खां पोइ थो ॿुधे सुहिणीअ सॾ जेको आहे मेयार ईअं न थिए सिंध असांजे पेरनि जे हेठां कारपोरेट फार्मिंग जे नाले में खसे वञनि सिंध छावणियुनि जे नाले में कब्ज़ो करे वञनि सिंध दरिया खे सुकाए मुकमिल तौर ते भड़भाग करे वञनि ऐं वसीला जीअं फुरनि पिया ईअं फुरींदा मुकमिल तौर ते भड़भाग करे छॾनि ऐं पोइ पिया असां दाहूं कयूं त या सोड़े घोड़ा ॾे छा थियो ज़मीन वई हली दरिया वियो हलियो वसीला विया हलिया उन करे वक़्त ते सुजाग पियो लतीफ उन दौर में बि इहा दाह करे सुजागी जो सॾु पियो ॾे सोहिणी में बि ॾे पियो त मारवी में बि ॾे पियो त ॿियनि सुरनि में बि ॾे पियो त बाबा सुजाग थियो मुतहद थियो पंहिंजे हक़ लाइ विड़ो मुनज़िम थियो मुतहद थियो पर असां अञा ताईं लतीफ जे फ़िक्र खे न पढ़ियो आहे न सम्झो आहे न उन ते अमल कयो आहे लतीफ साईं मारवी जे सुर में सभिनी खे असांखे ख़बर आहे त हुबुल वतनी जी अलामत आहे पर बुनियादी जेका ॻाल्हि आहे उहा कमिटमेंट जी आहे वतन सां मोहबत जी आहे पंहिंजे माण्हुनि सां मोहबत जी आहे लतीफ ते जॾहिं इहे समाजी असर पिया उहे इक़्तिसादी बर्बादी जा असर पिया ग़ुलामी जा असर पिया उन खां पोइ लतीफ उन शयुनि खे महसूसु कयो ऐं लतीफ अमलन तौर ते उन तहरीक जो हिसो थियो शाह इनायत जी उन इनकलाबी तहरीक जो लतीफ हिसो थियो उन जो इज़हार हुन पंहिंजी शाइरी में कयो आहे रुगो लतीफ शाह इनायत खे भेटा न ॾिनी आहे पर लतीफ शाह इनायत जी उन तहरीक में हलंदड़ उन हिक कारकुन हिक इनकलाबी खे भेटा ॾिनी आहे सुर यमन कल्याण में लतीफ साईं उन जी निशानदेही करे थो त जेके जंग जे मैदान में ज़ख़्मी थियनि था रूपोशी जी ज़िंदगी गुज़ारनि था पंहिंजो पाण था इलाज कनि पंहिंजो पाण खे था पटियूं ॿधनि लतीफ उन्हनि जी ज़बान थो बणिजे ऐं चए थो त अचो त उन्हनि सां गॾु रिहाणियूं कयूं उन सां गॾु रही अचूं कानारिया कुणकनि लोह कानारिया कुणकनि जिनी लोह लिंगनि में कान वारा जेके कान लॻाइनि तीर लॻाइनि उहे कुणकनि था किंजनि था रड़ियूं था कनि दाऊं था कनि कानारिया कुणकनि जिनी लोह लिंगनि में जेके लिंगनि में लोह लॻल आहे कानारिया कुणकनि जिनी लोह लिंगनि में मोहबत जे मैदान में पया लाल लुछनि पाणे ॿधनि पटियूं पाणे चिकिया कनि वटां वाढोड़नि रही अचजे रातड़ी तिन वाढोड़नि वटाए जन खे सूर शरीर में घट मंझारा घाए लिकाए लोकाए पाणे ॿधनि पटियूं बाबा इहे कहिड़ा जोगी आहिनि सूफ़ी आहिनि जेके माण्हुनि खां लिकी पिया पंहिंजो इलाज कनि इहे सरेआम पिया भिक्षा पिन इहे आम जोगी सन्यासी या भिक्षु न आहिनि इहे शाह इनायत जा उहे गोरिला ऐं इनकलाबी साथी आहिनि जेके जंग जे मैदान में ज़ख़्मी थिया आहिनि ऐं लिकंदा माण्हुनि खां पंहिंजो इलाज पिया कनि छो जो भोलाई फ़क़ीरनि जी फ़ौज ऐं मुग़लनि जी करोड़नि जी उन्हनि जे पुठियां आहे उन खां लिकंदा पंहिंजो बचाव कंदा उन तहरीक खे अॻियां वधाईंदा रहंदा इन्हनि जो ज़िक्र आहे शाह लतीफ़ चए थो उन्हनि सां गॾु रही अचो ऐं उन्हनि जी जेका क़ुर्बानी आहे उन लाइ लतीफ़ साईं
कल्याण में चए थो त पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहसन रिचिया। उनजी तपिश ॾिसी कोन पोइ मोटिया त हीअ जंग केॾी ख़तरनाक आहे, उनखां मोटिया न। पसी लहसन लिचिया, पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पतंगन पह कयो मिड़िया मथे मच, पसी लहसन लिचिया, सड़िया मथे सच, संधा गिचिन गच वीचारन विञाया। सिधो सो लतीफ़ साईं सिंध कारण पंहिंजे इनकलाबी रहनुमा कारण उहे पतंग जेके आहिनि, उहे परवाना जेके आहिनि, उहे आशिक जेके आहिनि, उहे इनकलाबी जेके आहिनि, पंहिंजे अॻुवाण तां, पंहिंजे वतन तां, पंहिंजी धरती तां ईअं घोर पिया थियनि जीअं पतंग बाहि जे मथां घोर थी वेंदा। लतीफ़ इहो मिसाल थो ॾे। पर असां हर सुर में जेको आहे मतिलबु ॿियो था कढूं। शाह इनायत जी तहरीक ते तव्हां खाहोड़ी पढ़ो, रामकली पढ़ो, यमन कल्याण पढ़ो, कल्याण पढ़ो, केदारो पढ़ो, तव्हांखे रड़ियूं करे थो चए इहा तहरीक शाह इनायत जी ते शाह लतीफ़ शाइरी कई आहे। भगो आऊं न चुआं मारो त विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सुहां, तां पुण लज मरां जे होस पुठ में। सूर्य मरी सोभ खे त दिल जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरे आरी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो दी। बाबा इहा अरबन जी करबला न आहे जो भाकुरनि में विड़ी विड़नि, इहे सिंध जे वेड़ जो तरीक़ो आहे जेको माण्हू भाकुरनि में विड़ी विड़ंदो आहे। हाथी सिंध जो जानवर आहे, अरबन में कोन हो। बिल्कुलु उन जा कुझु बेत जेके आहिनि उहे इमाम हुसैन जे ऐं करबला जे बाबति आहिनि, पर केतिरा ई बेत जेके आहिनि उहे सिंध जी करबलाउनि जे बाबति आहिनि। ऐं उहा शाह इनायत जी करबला घटा छा, नादिर शाह जे हमलो, अहमद शाह जो हमलो जेको आहे उहो घटा छा, उहे करबलाउनि न छा जंहिंमें हज़ारे लखे माण्हू असांजा कुटा विया। उन्हनि करबलाउनि ते शाह लतीफ़ लिखियो आहे, सॼो शाइरी सॼी उन ते भरी पई आहे। रामकली कयम कापड़िन जी पहिरें ॾींहुं परूड़, त सखा साहित न हिकिड़ी, चारई पर चूर सदाई सैद चे हुन सनासीअ में सूर, जोगी साण ज़रूर लिका बणन लोक में। बदर बड़ो चए थो इहा लिका बणन लोक में तहरीक हुई जेका शाह इनायत जी जेका रूपोशी जी हालतुनि में रही ऐं पैगाम पहुचाईंदी रही, ऐं शाह लतीफ़ उन तहरीक जो अहम हिसो आहे। दिलशाद भुट्टो सीनियर दावा थो करे त लतीफ़ रुगो शाह इनायत खां मुतासिर न हो, पर शाह इनायत उन तहरीक जो न सिर्फ़ हिसो हो, पर शाह इनायत उन तहरीक जो अॻुवाण हो, पुर एतमाद ऐं बाएतमाद माण्हू हो जंहिंखे रसाई हुई उनजे हथियार ठाहींदड़ फैक्ट्री जी ऐं इलाज ज़ख़्मियुनि जो जेको जंगी में ज़ख़्मी थींदा माण्हू उन्हनि जो इलाज जिथे थिए थो उहे वाढोड़ियूं जेके मन हुअनि उन्हनि जी बि रसाई लतीफ़ वटि हुई, जो उते वेही करे उन्हनि इनकलाबी ज़ख़्मियुनि जी मरम पटी बि करे पियो, उन्हनि सां रिहाणू बि करे पियो, ऐं उते मौजूदु आहे उनखे रसाई आहे, ऐं जिते हथियार ठहनि था उहा बि रसाई आहे। उहे आॻिया इनकलाबी आहिनि जेके हथियार ठाहिनि था, आम लोहार न आहिनि। आम लोहार जेको आहे उहो रुगो छुरी चाकू ऐं कफ़गीर थो ठाहे, पर ही उहे आॻिया आहिनि जेके तलवारूं गुर्ज़ ऐं भाला था ठाहिनि, जेके रुक मां ठाहींदा आहिनि। लतीफ़ थो चए न, आॻिया आया साहू की सुजान, आॻिया आया साहू की सुजान, लाहींदा मोरियाण रुक करींदा पधरो। इहे मोरियाण लाहींदा, कारण लाहींदा, लोह खे कुटे उन मां रुक कढी उन मां हथियार ठाहींदा। लतीफ़ खे उहा ॾिसो त सही न, पढ़ी त ॾिसो न, यमन कल्याण ऐं कल्याण तां पढ़ी ॾिसो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त लतीफ़ साईं केॾी गहराई सां उन तहरीक जो हिसो आहे, उन में केतिरो गहरो वियल आहे। त शाह लतीफ़ जी शाइरी में उहा इनकलाबियत, उहा मज़ामत असांखे सरेआम नज़र अचे। हाणे अचूं था उन लतीफ़ जे दौर जूं हालतूं, मूं जीअं तव्हांखे ॻाल्हि कई त उन दौर जूं सियासी समाजी हालतूं, मथी सतह ते मुग़ल साम्राज काबिज़, हेठी सतह ते करोड़ा जेके उन जा नन भरू हाकिम हुआ उहे, ऐं मक़ामी जागीरदार जिन जी मिली भगत सां हेठियों जेको पीड़ियल माण्हू असांजो आवाम आहे, क़ौम आहे, उहा अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे पई। साॻी अॼु जी हालत बि असांखे उहा साॻी नज़र अचे थी। अॼु वफ़ाक़ जे नाले में, पंजाब जे नाले में फेडरेशन त मञनि ई कोन था, वफ़ाक़ तस्लीम ई कोन था कनि, पर पाकिस्तानियत, पाकिस्तान क़ौम जो हिकिड़ो राग आलापे हितां जी तारीख़ी क़ौमुनि खे कानूनियूं ऐं बेटकित बनायो वियो आहे। छो त जेके बि तारीख़ जा नौजवान शागिर्द या असांजा बुज़ुर्ग वेठा आहिनि उहे बख़ूबी ॼाणनि था त सिंध हिन फेडरेशन में शामिल थी हुई शर्तनि त
पंजाब खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान उन वक्त बंगाल ऐं सिंध ये 5 रियासतूं आज़ाद जेके 40 जी करारदाद मूजिब हिन फेडरेशन में शामिल थियूं उन में तय कयो वियो हो त हीअ फेडरेशन हूंदी जंहिंमें ही समूरियूं रियासतूं सावरेन ऐं ऑटोनॉमस हूंदियूं आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार हूंदियूं उन जा समूरा इख्तियार जेके आहिनि उहे रियासत वटि हूंदा पर बदकिस्मती इहा आहे त 40 जी करारदाद हिकु ॾींहुं में अमल न थियो ऐं पाकिस्तान ठहण खां अॼु ॾींहं ताईं पाकिस्तान खे फेडरेशन या वफ़ाक़ जी हैसियत ॾिनी न पर हिकिड़ी बैठकियत बणाए मुख़्तलिफ़ क़ौमुनि खे बैठकियतूं बणाए उन्हनि ते हुकुमरानी उन्हनि जा वसीला फुरिया विया लुटिया विया उन्हनि खे आज़ाद हुकुमरानी करण जो हक़ न ॾिनो वियो उन्हनि जे मुआशी हक़नि ते कब्ज़ो कयो वियो जेको अॼु ॾींहं ताईं जारी ऐं सारी आहे उन करे लतीफ़ जे दौर जूं सियासी समाजी हालतूं ऐं अॼु जी समाजी सियासी हालतूं लॻभॻि इन हवाले सां साॻियूं आहिनि त मथी सतह ते पंजाब उन वक़्तु अफ़गान उन मुग़ल साम्राज्य हो हिते पंजाब जेको आहे मथी सतह ते या एस्टेब्लिशमेंट क़ाबिज़ आहे हेठी सतह ते हुते कलोड़ा क़ाबिज़ हुआ हिते पीपल्स पार्टी पंहिंजनि जे नाले में हू कलोड़ा क़ाबिज़ हुआ जेके फ्यूडल साइकी जा हुआ असांजे माण्हुनि जो इस्तेसाल कनि पिया हेठी सतह ते हिते पीपल्स पार्टी फ्यूडल साइकी में वॾेरनि जागीरदारनि जो गठजोड़ जोड़ करे असांजे माण्हुनि जो इस्तेसाल करे पई इन बुनियादनि ते ॿई साॻी शयूं असांखे नज़र अचनि थियूं साॻियूं पॉलिसियूं रवा रखनि था उन वक़्तु सिंध खे इंतिशार तरफ़ धिके सिंध जे हथ वठी सिंध जे अंदरि फ़िरक़े परस्ती ऐं मज़हबी नफ़रत ऐं जागीरदारी रवश खे अहमियत ॾिनी वई अॼु जी हालतुनि में बि साॻी रविश आहे छो त रियासत जेका साम्राज रियासत हूंदी आहे उहा सर्वाइव ई तरह कंदी आहे जॾहिं हू पंहिंजे आलाकार खे इस्तेमालु करे डिवाइड एंड रूल तहत विरहायो ऐं हुकूमत करियो वारी पॉलिसी इख्तियार करे क़ौमुनि खे ग़ुलाम बणाईंदी आहे अहिड़ी रीति सिंध जे अंदरि अॼु बि हथ वठी सिंध जे अंदरि मज़हबी नफ़रतुनि खे जनम ॾिनो पियो वञे ताज़ो तव्हां लाड़काणे में ॾिठो हूंदो त जहिड़ी रीति बुलंद हंगामो कयो कादाननि जे ख़िलाफ़ त बाबा ही काफ़र ने इहो ख़ैरात कीअं पिया कनि इहे कीअं पिया क़ुर्बानी कनि बाबा तव्हांखे थप्पो हणण जो इहो इल्ज़ाम हणण जो तव्हांखे हक़ कीअं ॾिनो आहे हिकिड़े पासे क़ुरान मजीद वाज़े चए थो त हर बंदे जो हिसाब किताब जेको आला साईं पाण कंदो सज़ा जज़ा ॾियण जो हक़ हुनजो आहे त तव्हां केरु थींदा आहियो ख़ुदा जा ठेकेदार जो माण्हुनि ते फतवाऊं था ॾींदा तो माण्हुनि जूं सिसियूं पिया लाहींदा तो तव्हांखे कीअं इजाज़त ॾिनी आहे बुनियादी ॻाल्हि इहा आहे त इन्हनि मुल्हनि खे इजाज़त हिन रियासत ॾिनी आहे हिन रियासत जो नैरेटिव ॾिनो आहे छो त हीअ रियासत पंहिंजे जोहर में हिकिड़ी फंडामेंटल रियासत आहे मज़हबी इंतहा पसंद रियासत आहे हिन रियासत जो बुनियाद क़ौमी नज़रियो जेको मज़हबी बुनियाद परस्ती ते बीठल हो यानी हिंदू अलॻि क़ौम आहे मुस्लमान अलॻि क़ौम आहे समूरी तारीख़ में कॾहिं बि हिंदू मुस्लमान क़ौमूं थींदियूं न आहिनि इहे ख़ुदि जुदा मज़हब क़ौमूं तारीख़ी वहदतुनि जे बुनियाद ते जुड़ंदियूं आहिनि यानी वतन जी जाग्राफी जे बुनियाद ते तारीख़ जे बुनियाद ते तारीख़ी रिवायतुनि जे बुनियाद ते तारीख़ी किरदारनि जे बुनियाद ते ॿोली जे बुनियाद ते सकाफ़त ऐं तहज़ीब ऐं कल्चर जे बुनियाद ते ऐं सियासी इक़्तिसादी मुफ़ादनि जे बुनियाद ते क़ौमूं जुड़ंदियूं आहिनि जेको जदीद क़ौम जो तसव्वुर साईं जीएम सद असांखे ॾिनो यूनाइटेड नेशन में जेके क़ौमूं शामिल आहिनि उहे इन बुनियाद ते शामिल आहिनि पर जेके घण क़ौमी रियासतूं आहिनि हिक खां वधीक क़ौमुनि ते मुश्तमिल जेके रियासत आहिनि उहे बि उनजो हिसो आहिनि पर उहे पाण खे हिक क़ौमी रियासत ॼाणनि था जेको वॾे में वॾो कूड़ आहे हिकिड़े पासे ॿ क़ौमी नज़रिए त तव्हां मुसलमान क़ौम जे बुनियाद ते चओ था पाकिस्तान ठाहियो आहे ॿिए पासे तव्हां पाकिस्तान नाले हिकिड़ी पाकिस्तानी नाले नई क़ौम पैदा कई जेका ख़ुदि तव्हांजे ॿ क़ौमी नज़रिए सां बि टकराव में आहे तव्हां न सचा मुसलमान थी सघिया आहियो न जेका हथरादू ठाही क़ौम परस्ती तव्हां ठाही आहे पाकिस्तानी उन सां बि ठाहियो सॼा तव्हांजा जर्नल जेको आहे पाकिस्तानी क़ौम जे नाले में फुरे लिटे वरी ॿाहिरि वञी आयाशूं कनि पिया ॿेट ठाहे जज़ीरा ठाहे कारोबार वञी उन पिया कनि माण्हुनि जो पैसो सॼो उहो खणनि उहे ख़ुदि तव्हां खां सचा न आहिनि त बुनियादी ॻाल्हि इहा आहे त हिन रियासत सिंध जे अंदरि जेको निसाब तालीमी इदारनि में ॾिनो आहे उहो निसाब बुनियादी जड़ आहे इन ख़राबी उन निसाब जे ज़रिए सिंध जे ॿारनि में मासूम नौजवान नस्ल में ज़हर जेको आहे उहो इंजेक्ट था कनि नफ़रत जो सिंध में कॾहिं बि इहो हो ई कोन्हे त को हिंदू आहे को काफ़िर आहे को मुसलमान आहे हाणे लतीफ़ त चए थो त कूड़ो तूं कुफर सी काफ़िर मां कोठा आहे
हिंदू हद ना है जड़ियों तो न जुगाए तिलक तरी खिलाए जे सच्चा शिरक से लतीफ थे तो काफर को मसलो आशा पर जे तो वो पंजे कुन कुफर से सचो भी मुनाफिक न थे ही वडे वडा मुनाफिक है जे के काफरन का वधी खतरनाक है असन ला नासूर बड़ा ये मुला जे केनो मुनाफिक है आलम भी शिया मजहबी आलम जो को तो मजहबी आलम हकीकी इस्लाम ऐं उन जे नज़रिए खे समझे थो मुनाफरत न थो करे नफ़रत न थो करे तव्हां त इस्लाम जहिड़े आलमगीर मज़हब खे महदूद करे छॾियो सोढ़ो करे छॾियो माण्हुनि खे नफ़रत करण ते मजबूर करे छॾियो आलम इस्लाम त रवादारी जो दर्स थो ॾे उहो त असांखे इहो ॿुधाए थो त पैगंबर इस्लाम जेको रहमतुल आलमीन आहे रब जो रब्बुल आलमीन है तहां केर थींदा हो जो ठपो हणण वारो आ त रब्बुल मुस्लिमीन रहमतुल मुस्लिमीन त ठयो त रहमतुल शियतीन ऐं रहमतुल वहाबीन करे छॾियो अथव तव्हां सुन्नतीन करे छॾियो अथव भला रब या रसूल भी जो वो सुनन जो आ या वहाबिन जो माना तहां खुद मजहब जी नफी था कयो तहां खुद कुरान जी नफी था कयो कुरान तो चए त लकुम दीनकुम वलिय दीन तुंहिंजो दीन या तुंहिंजो नुक़्ते नज़र आहे तो साम्हूं जी मुसा हू तो चए थो त तव्हां के दुनिया जे मज़हब जे ख़िलाफ़ या खुदा जे ख़िलाफ़ घटि वधि न ॻाल्हायो मता सुभाणे तव्हां जे खुदा ऐं मज़हब जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हायो पर तव्हां हिते ठेकेदार थी करे फतवाऊं जारी करे माण्हुनि खे क़त्ल करायो पिया माण्हुनि खे मारियो पिया कॾहिं शाहनवाज़ गुंबर जी सूरत में कॾहिं भूरो भेल जे लाश क़ब्र में खोटे हुनजी तज़वीर था कयो तव्हांखे हक़ केरु ॾिनो बुनियादी ॻाल्हि आहे त इहो हक़ हिननि खे जेको आहे उहो रियासत पाकिस्तान हुनजी इस्टेब्लिशमेंट हुननि जे इदारनि ॾिनो आहे ऐं उन जे ज़रिए हू हिकिड़े पासे मदरसनि जो प्यार विछाए करे उते हू दाऊं कोन था कनि जिते ॿारनि सां मस्जिदुनि अंदरि ज़ना कनि था मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं तबाह कनि था उन्हनि खे जुनूनी बणाए तालिबान बणाए तव्हां ख़ुदकश बम्बार ठाहे करे सॼी दुनिया में तबाहियूं कयो था उते तव्हांखे कावड़ कान थी अचे उते तव्हांखे फतवा गुम थी वई आहे पर तव्हां सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ नुक़्ते नज़र माण्हुनि खे काफ़र करार ॾेई करे फतवाऊं जारी करे उन्हनि खे मारण जे लाइ तिखा थी था पियो छो त तव्हांजी रियासत चाहे थी त सिंध जे अंदरि मज़हबी तज़ाद हुजे सिंध जे अंदरि फ़िरक़े परस्ती हुजे सिंध जे अंदरि कबीलाई सिस्टम हुजे सिंध जे अंदरि माण्हू हिक ॿिए जो क़त्ल कनि पिड़नि खाना जंगी कनि छो त तव्हां विरहायल हुजो विड़ो त असां आराम सां हुकुमरानी कयूं तव्हांखे पादर बि हणूं तव्हांजे पेरनि जे हेठां ज़मीन बि खणूं तव्हांजा वसीला बि खणूं तव्हांजो रोज़गार बि खसूं ऐं तव्हांखे रेट ईटर बणाए थुॾनि वांगुरु ग़ुलामी वांगुरु धिके छॾियूं ऐं उहो कनि पिया ऐं असां ताड़ियूं वॼाए ख़ुशीअ में ख़ुशि आहियूं वाक़ई इन में चवण में चरनि वांगुरु असां काफ़र शुया काफ़र सुनी काफ़र या फलाणो काफ़र करार ॾेई कादानी काफ़र उन्हनि जे ख़िलाफ़ कात कोड़ा खणी बियो था पर उन हक़ीक़ी तालीम खे कोन था पढ़ूं पैगंबर इस्लाम जी तालीम त असांखे इहा थी सेखारे त जॾहिं हू गुज़रे थो मके में या मदीने में त उहा पोड़ी जेका औरत आहे हुनजे मथां किचिरो थी उछलाए पर हू हुनखे उफ बि कोन थो अचे ऐं हिकिड़ो दफ़ो जॾहिं नथी अचे त हू पुछे थो किथां वई चए बीमार थी पई आहे हली वियो आहे पुछणु हूअ औरत हुनजे रवैये मां इख़लाक़ मां मुतासिर थी करे हू उन में अचे थी इस्लाम क़बूल थी करे तव्हां ज़बरदस्ती शयूं मड़ियो था इस्लाम त ज़बरदस्ती मड़ाइण जे मुखालिफ़ आहे त पोइ कीअं था तव्हां पंहिंजी शइ पंहिंजी राय हुनजे मथां थोपियो पैगंबर इस्लाम त आख़िरी खुतबे में रंग नस्ल ज़ात पात जो फ़र्क़ु ख़तम करे छॾियो पोइ तव्हां केरु थींदा फ़र्क़े परस्ती खे ॿीहर जनम ॾींदा त इहो असांजे लाइ नासूर आहे हुनजे ख़िलाफ़ हर इंसान दोस्त तरक़ी पसंद रोशन ख़्याल मज़हबी आलम जो भी फर्ज है तो इन जहालत के खिलाफ जो को है वो आवाज बुलंद करे इन जहालत के गुंजो दे इन रियासत के नैरेटिव के रद्द करे इन फिक्री कचरन के जरिए उनकी तदावेड़ कराई लतीफी कचरन के जरिए कौमी कचरन के जरिए इन मजहबी जहालियत इंता पसंदी के रद्द करे जी लतीफ उन दौर में रद्द किया आज के दौर में लतीफ़ की अफादत इहा ही आहे छो जो लतीफ़ अॼु जे दौर में असांखे सेकुलर रिवायतुनि जी ॻाल्हि थो करे हुबुल वतनी जी ॻाल्हि थो करे ॿधी जी ॻाल्हि थो करे एक जी ॻाल्हि थो करे पाण में मज़हबनि जे नाले में फ़िरक़े जे नाले में कबीलनि जे नाले में ज़ात परस्ती जे नाले में फिरण वारनि जेके अचे थो त हू चवंदई तूं मचो वाता वराए अग अगराई जो करे खता सोई खाए पर धारे लाई नथो चए धारियो साम्राज यादि रखो क़ौमुनि जे विच में इक़्तिसादी टकराव आहे पंजाब चए थो त सिंधु दरा जे मथां केनाल ऐं डेम ठाहिनि सिंध चए थी केनाल ऐं डेम असांजी मौत ते ठहंदा न ठाहींदासीं इहो मुआशी टकराव आहे असां चऊं था त असांजो तेल गैस पेट्रोल बंदरगाह जी कमाई सिंध जे इंशंस जी कमाई असांजो हिसो असांजो हक़ आहे तव्हांजी पीउ जी जागीर न आहे पर तव्हां सभु खयो वञो सभु खयो था वञो तव्हां
मुआशी टकराव आहे उन करे असां चऊं था त घर क़ौमी रियासत में उसूल इहे हूंदा आहिनि त बराबरी बुनियादनि ते रहिबो आहे, बराबरी बुनियादनि ते हुकूमत कबी आहे ऐं उन में वसीलनि जो हक़ उन्हनि जो आहे जंहिंजी धरती मां निकिरंदा। पर हिते तव्हां सभु शइ असां खां पुरियो थी आहे त पोइ असां तव्हां सां कहिड़ी हैसियत में रहूं? उन करे असां अलॻि